अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कयम कापड़िन जी पहिरें ॾींहं परूड़, सगा साहित न हिकिड़ी चारे पहर चूर। सदाई सेद चे हुअन सनासी में सूर, जोगी साण ज़रूर लिका भुणन लोक में। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मेड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 14 सेप्टेम्बर 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जीतो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाग खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। मौजूदा हुकूमत जो शुरू खां वठी इहो ई कारनामो रहियो आहे त हूअ हर अहिड़े मनसूबे खे मुकमल करण जी कोशिशि कंदी आहे जेको तकरारी हुजे, जंहिंमां आवाम खे लाभ मिले न मिले पर आवाम तकरारनि जे वर चढ़ियल हुजे। बिल्कुलु अहिड़ी तरह नवनि सूबनि वारे मामले ते पिणु हुकूमत वधीक सरगर्म नज़र अचे थी। इस्लामाबाद जे गॾिजाणियुनि में 27वीं आइनी तरमीम बाबति ॻाल्हियूं तेज़ी सां हलनि पियूं। कुझु नुक़्ता साम्हूं बि आया आहिनि जेके अमल दरामद जी सूरत में मुल्क में वॾो सियासी थरथलो मची सघे थो। ज़रिया ॿुधाइनि था त तरमीम तहत सूबनि जा इख़्तियार घटाइण, नवां सूबा ठाहिण जे अमल खे सवलो करण ऐं हाणोकी कानून में सूबाई असेंबलियुनि जी मंज़ूरी वारो शर्त ख़तमु करण ते ग़ौर थी रहियो आहे। मुबसर चवनि था त अहिड़े क़दम सां वफ़ाक़ बजाए वन यूनिट जहिड़ी सूरतहाल पैदा थी सघे थी। 27वीं तरमीम में जेके इम्कानी नुक़्ता शामिल हूंदा उहे हिन रीत आहिनि: आर्मी चीफ जो उहिदो ख़तमु करे कमांडर इन चीफ, जेको टिन्ही फ़ौजनि जो अॻुवाण हूंदो, जो उहिदो ॿीहर बहाल करणु, जजनि जी रिटायरमेंट जी उमिरि 68 साल करणु ऐं आइनी अदालत क़ाइमु करणु। फाटा जो 2018 वारो इंज़माम ख़तमु करणु ऐं गवादर समेत कुझु इलाइक़नि खे वफ़ाक़ी इलाइक़ो क़रार ॾियणु शामिल आहिनि। जॾहिं त सियासी पार्टियुनि अंदरि बि इन बाबति बेचैनी वधी रही आहे। पीपल्स पार्टी अॻुवान रज़ा रब्बानी मैदनियात बाबति वफ़ाक़ी पॉलिसियुनि जी मुख़ालिफ़त करे चुको आहे, जॾहिं त तहरीक इंसाफ़ जी ख़ैबर पख्तूनख्वा तनज़ीम बि अहिड़नि मुआहिदनि खे रद्द करे छॾियो आहे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ आला धुरियुनि खे दरख़्वास्त कई आहे त बार काउंसिलनि ऐं वकीलनि जे इलेक्शन ताईं तरमीमी अमल मुलतवी कयो वञे, छो त अदलिया सां लाॻापियल नुक़्तनि लाइ बार जी हिमायत ज़रूरी हूंदी। बार जूं चूंडूं नवंबर ताईं थियणियूं आहिनि। क़ौमी असेंबली जो इजलास 26 सेप्टेम्बर ते थियण जी उमेदु आहे, जिते मुमकिन आहे त तरमीम जो ड्राफ्ट पेश कयो वञे, पर जेकॾहिं सूबनि जे इख़्तियारनि में घटिताई आंदी वई त सख़्त रद्दअमल ऐं मज़ाहिम जो इम्कान रद्द नथो करे सघिजे। ॾिठो वञे त वफ़ाक़ सदाईं चालबाज़ियूं कंदो रहियो आहे। वफ़ाक़ सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो जारी रखण लाइ केतिरनि ई ग़ैर अहम शोशनि ऐं ड्रामनि सां सिंधी आवाम जो ध्यानु भटकाइण जी कोशिशि बि कंदो रहियो आहे, जंहिंमें लसानियाती ऐं सक़ाफ़ती तकरार पैदा करणु, ॿोली, निसाब या सक़ाफ़ती सुञाणप बाबति ग़ैर अहम बहस छेड़े वसीलनि जी असली लुट लिकाई वञे थी। निंढड़नि तरक़ियाती ऐलान जा वॾा शोशा, निंढा रोड, स्कूल या इस्पतालनि जे ऐलान खे वॾो करे पेश कयो वञे थो, जॾहिं त अरबे रुपया सिर्फ़ु पंजाब में ख़र्च कया वञनि था। दहशतगर्दी, ॾुहारियुनि या धाड़ियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जा वॾा शोशा छॾिया वञनि था। दरअसल वसीलनि जे कंट्रोल लाइ फ़ौजी ऐं नीम फ़ौजी इदारा वधीक मज़बूत कया वञनि था। शहरनि खे धार करणु या नवां इंतिज़ामी यूनिट ठाहिण जूं ॻाल्हियूं बिना रोक टोक जे पंहिंजे पालियल माण्हुनि तरफ़ां वरजायूं वञनि थियूं, जंहिंमें कराची खे वफ़ाक़ी कंट्रोल में आणण या सिंध खे विरहाइण जा शोशा छॾराया वञनि था त जीअं सिंधी आवाम खे अंदरूनी वेढ़ में उलझायो वञे। हज़ारे नौकरियुनि जा ऐलान थियनि था पर अमली तौर ते भर्ती मेरिट ते नथी थिए ऐं बेरोज़गारी जो मसइलो हल नथो थिए। वफ़ाक़ी फंड ऐं मेगा प्रोजेक्ट्स जा वाइदा करे वॾनि मेगा प्रोजेक्टनि जो नालो ॿुधाए आवाम खे उमेदनि में रखियो वञे थो, पर हक़ीक़ी
तरक़ियाती असरु सिंध में नज़र नथो अचे। उर्दू मीडिया वसीले सिंधियुनि जो ध्यानु पिणु हटायो वञे थो, जंहिंमें क़ौमी सतह ते ग़ैर ज़रूरी बहस हलायो वञे थो त जीअं सिंध जे वसीलनि जी लुट मार लिकियल रहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण ॼाणूं था त जिन माण्हुनि जे मोहबतनि जो महवर धरती हूंदी आहे उहे दुनिया सां धरती जो तारुफ़ ज़रूरु कराईंदा आहिनि ऐं पोइ परदेस जे हवाउनि में बि पंहिंजी मिटी सां मल्हाईंदा आहिनि ऐं पंहिंजी धरती लाइ जाखोड़ींदा आहिनि। परदेस जे हवाउनि में बि सिंध धरती लाइ जाखोड़ींदड़ डॉक्टर मक़बूल हालेपोटे जे लिखियल किताब बाबति ख़ूबसूरत लेखक, सियासी समाजी तौरु इंतिहाई मुतहरिक रहंदड़ मुश्ताक राजपर लिखे थो। चवंदा आहिनि जे अव्हां जे अंदर में का कहाणी लिकी वेठी आहे त उनखे ॿाहिरि अचणु ॾियो, लिखत में पेश करियो। सिंध जे ॾाहे फर्ज़ंद डॉक्टर मक़बूल हालेपोटे जे अंदर में हिकु कहाणी कंहिं महबूबा जियां ॾहाकनि खां लिखियो घर कयो वेठी हुई। तव्हांखे कॾहिं न कॾहिं त ॿाहिरि निकिरी निर्वार थियणो हो। सा हुई सिंध जी कहाणी जेका हाणे पढ़ंदड़नि जे हथनि में आहे। असीं जंहिंखे इंसान जो वजूद चऊं था सो दरअसल उन वजूद जे हुजण जो शऊर इदराक ऐं पाण सुञाण आहे। जे उहो न आहे त पोइ माण्हू ऐं ढॻो मिड़ई ॻाल्हि साॻी आहे। इंसान हुजण जे मुख फ़ज़ीलतनि मां बुनियादी नुक़्तो बि इहो ई आहे, पंहिंजे भरपासे जो शऊर। हसन दरस चवंदो हो सारी सिंध पिरी जो पाछो। उन पाछे जे ओलड़े में जिन खे पिरी जे हुजण जो इदराक आहे तिन लाइ अयाज़ चयो हो जंहिंजे मन में खाट हणे थो तंहिंजो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे तो बि कॾहिं ई सोचियो आहे कंहिंसां तुंहिंजी यारी आहे, सच वॾो ॾोहारी आहे। सिंध वतन सां हज़ारे सालनि खां थींदड़ अन्याउनि जो हिकिड़ो इहो सच आहे जंहिंखे साईं GM सैद सिंधू जी सञाच लिखे थो। उन सच खां केरु केतिरो बि इनकार करे कॾहिं न कॾहिं निकिरी अचे थो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो रावलपिंडीअ जी जेल में फाही घाट खां थोरो परे रात जे कंहिं पहर में लिखे थो जेको अमरीकी मोरख स्टैनली पंहिंजे किताब ज़ुल्फ़ी भुट्टो ऑफ पाकिस्तान जी सूरत में असां ताईं पहुतो। भुट्टे साहिबु पंहिंजी फांसी खां पहिरीं लिखियो हो त मां सिंध जो राणो आहियां, जे मां न आहियां त पोइ सिंध बि पाकिस्तान सां न आहे। शायदि उन ख़्याल सां ई संस शहीद कयल धीअ बेनज़ीर भुट्टो खे संस पार्टी जा कारकुन चवंदा हुआ चैन सूबनि जी ज़ंजीर बेनज़ीर बेनज़ीर। न उहो राणो रहियो न चैनी सूबनि जी ज़ंजीर, बल्कि क़ौमनि खे बलोचनि खे सिंधियुनि गिलगितियुनि ऐं पख़्तूननि खे क़ैद में रखी वेठल उहा ज़ंजीर अॼु बि मौजूदु आहे। उहा ज़ंजीर जेका सोभे ज्ञानचंदाणी, हैदर बख़्श जतोई, GM सैद, जाम साकी, फाज़िल राव ऐं रसूल बख़्श पलीजो खां वठी अॼु बि डॉक्टर महारंग ऐं अली वज़ीर सुमेत इमरान ख़ान जे हथनि ऐं पेरनि में जकड़ियल आहे। पर संदन ज़हन ऐं ज़मीर न सिर्फ़ु जागनि था पर आज़ादु आहिनि। भुट्टे ऐं बेनज़ीर जे उन मुल्क जी कहाणी सिर्फ़ु एतिरी आहे जो उन मुल्क जो पहिरियों वज़ीर अज़म क़त्ल कयो वियो ऐं आख़िरी जेल में आहे। डॉक्टर मक़बूल हालेपोटे जो हीअ किताब उन हिकु बाज़मीर ऐं आज़ादु ज़हन जी तख़लीक़ आहे जंहिंखे मंज़ूर सोलंगी लिखियो हो त सिंध हिकु दर्द कहाणी आहे। हीअ किताब दर हक़ीक़त उन दर्द कहाणी जो अक्स आहे जेको डॉक्टर मक़बूल सालनि जी महिनत सां लिखियो आहे। ॻाल्हि दर्द जी निकिती आहे त मूंखे अव्हां सां रूमी, जामी ऐं फिरदोसी खां बि अॻु जे हिकु वॾे ईरानी शाइर अतार जो ही शेर बि वंडण ॾियो त फ़रिश्तनि खे बि इश्क आहे पर दर्द न आहे ऐं उहो दर्द इंसान खां सवाइ ॿिए कंहिंजे लाइक़ु न आहे। मुंहिंजी टही जी पालना 1980 जे ॾहाके में जनरल ज़िया जे आमरेती दौर में थी हुई। हिकु सियासी कारकुन जी हैसियत सां सिंध जे मसइलनि जी ख़बर चार त शुरू खां हुई। जमहूरियत नाहे, आइन मोतली, अॻवान क़ैद में आहिनि, पर सिंध छा आहे
तव्हांजी ख़बर पहिरियों भेरो मूंखे तॾहिं पई जॾहिं मूं साईं केवल राम मलकाणी जो 1984 में लिखियल किताब दी सिंधी स्टोरी पढ़ियो। मलकाणी साहिब बि कमाल जो सिंधी हो। हूअ 1921 में हैदराबाद सिंध में जा हो। BJP जे बानी अॻुवाणनि मंझां हो। संदसि 3 ॿारनि मां हिकु धीउ हुयसि। संदसि नालो हो सिंधू। दी सिंधी स्टोरी किताब लाइ शेख अयाज़ चवंदो हो त उहो किताब हर सिंधी जे घर में हुजणु घुरिजे। अयाज़ जी इहा ॻाल्हि मूं उन वक़्तु सम्झी जॾहिं किताब पढ़ियो हुउमि। उहा किताब सिंध ऐं सिंधीअ जे इतिहास जो आवाज़ु हो ऐं रहंदो अचे। साईं सनी पंवर जी महिरबानी जो इहो किताब PDF वर्ज़न में संदसि वेबसाइट ते मुफ़्त में मौजूदु आहे। इहो किताब सभिनी खे ज़रूरु पढ़णु घुरिजे। ख़ासि करे अमेरिका ऐं कैनेडा में पलिजी वॾा थींदड़ ॿार उनखे ज़रूरु पढ़नि त ख़बर पवे त हू केरु आहिनि, किथां आया आहिनि। डॉक्टर मक़बूल जो कुझु साॻियो मसइलो आहे। बक़ौल उन सिराइकी कलाम जे त ॿोल पखी परदेसीअड़ा तूं कहिड़े देसूं आया आऊं। तव्हां ई असां लाइ फ़ख़्रु जी ॻाल्हि आहे त उन्हनि परदेसी पखियुनि मां हिकु असां में मौजूदु आहे। असांजो पंहिंजो साना जो सदर मक़बूल हालेपोटो, जेको तव्हांखे इन किताब जी सूरत में ॿुधाए थो त हू कहिड़े देश मां आयो आहे ऐं संदसि देश जी तारीख़, मौजूदा हालतनि ऐं मुस्तक़बिल जूं मुफ़सल ख़बरूं मौजूदु आहिनि। हीअ किताब सिंध ऐं दरहक़ीक़त सिंधी माण्हुनि जे 2500 सालनि जी तारीख़ जे सफ़र ते रोशनी विझे थो। संदसि प्यार जो ही पोरियो सिंधियुनि खां अलावा सॼी दुनिया जे लाइ जो सिंध जो हिकु तारुफ़ आहे। मां खेसि गुज़ारिश कंदुसि त हीअ किताब पाण सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि, ख़ासि करे सिंधी अदब ऐं तारीख़ जी शोबनि खे तोहफ़े तौरु ॾियारे मोकिले, छो जो उते उन्हनि सभई शागिर्दनि मां मतां को संदसि जहिड़ो सिंध जी ॻोल्हा में निकितल हुजे ऐं हीअ किताब साणनि सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां मुलाक़ात कराईंदो। डॉक्टर मक़बूल हालेपोटो जो लिखियल हीअ किताब उन वक़्तु छपियो आहे जॾहिं दुनिया वॾी उथल जो शिकार आहे, तेज़ी सां नए सिर सफ़बंदी थी रही आहे। उन बदिलजंदड़ दौर में सिंध जी तारीख़ जुड़णु, हाल तोड़े मुस्तक़बिल जो छेद करणु हिकु संजीदा अहम काराइतो ऐं वक़्ताइतो क़दम आहे। इहो इन करे बि मिसाल तौरु हिकु भेरे कराची में आयल अमरीकी थिंक टैंक द मिडल ईस्ट इंस्टीट्यूट जे मुहक़िक़ खां मूं पुछियो त अमेरिका जे गादी वारो शहर बलोचिस्तान जे बारे में छा थो सोचे। जवाब में चयाईं त बलोचनि जो मौक़िफ़ वाशिंगटन में रखण वारो केरु आहे कोन। अव्हां सिंधियुनि जी त वरी बि कॾहिं कॾहिं ख़बर पवंदी रहंदी आहे। माण्हू अचनि था, सवाल रखनि ऐं पुछनि था। सो मां सम्झां थो इन हवाले सां बि हिन सिंध जे सियासी मुफ़ादनि ऐं हालतुनि जी तारीख़ बाबति सिंध केस पेश करणु तमामु घणो ज़रूरी हो। उन लाइ असां सभिनी खे सिंध वासियुनि खे डॉक्टर मक़बूल हालेपोटो जो थोराइतो रहणु घुरिजे। पाकिस्तान ठहिण खां वठी सिंध जो केस साॻियो आहे। ख़बर नाहे तव्हां मां कंहिं 1948 में लिखियल हिकु नामालूम लेखक जो उहो किताब पढ़ियो आहे अलाए न, जंहिंजो नालो ई हो सिंध जो केस। बाद में काफ़ी दोस्तनि जो चवणु हो त उहो किताब साईं राशिदी साहिब लिखियो हो। डॉक्टर मक़बूल जो हीअ किताब सिंध जो जदीद केस आहे। हिन किताब जे अहम ख़ासियतनि बाबति 2-4 नुक़्ता जेके मूंखे मुख़्तलिफ़ दौरनि जे हवाले सां नवां, यगाना ऐं अहम लॻा, तिन बाबति मुख़्तसर अव्हां सां वंड करियां थो। ॻाल्हि शुरू था करियूं मोहन जे दड़े खां, जंहिं बाबति हिन किताब जो लेखक केतिरनि ई सोर्सिस जो हवालो ॾींदे लिखे थो त मोहन जे दड़े वारी शहरी तहज़ीब न सिर्फ़ु पुरअमन हथियारनि खां पाक बल्कि बराबरी ते ॿधल हुई, पर पक सां इहो नथो चई सघिजे त उन तहज़ीब जा ॾींदड़ केरु हुआ। आर्कियालॉजी जे मुहक़िक़नि पारां कयल खोटाई ऐं तहक़ीक़ मां ख़बर पवे थी त उन तहज़ीब जी अॾावत ऐं बुनियादु चइनि मुख़्तलिफ़ नसलनि जे माण्हुनि विधा हुआ। गॾोगॾु मौजूदा सिंधी नसल जो बुनियादु मोहन जे दड़े जे माण्हुनि सां पक सां नथो ॻंढी सघिजे। मतिलबु छा थियो? ज़रूरी न आहे त मोहन जे दड़े जी तहज़ीब जा ॾींदड़ मौजूदा नसल वारा सिंधी हुजनि। जीअं मूं अर्ज़ु कयो त हीअ किताब सिंध जे ख़िते जी तारीख़ 2600 क़बल मसीह खां वठी अॼु जे दौर ताईं तहक़ीक़ जो अहातो करे थो। उहे समूरा तारीख़ जा माख़ूज़ हिन किताब में मौजूदु आहिनि। किताब में मुख़्तलिफ़ चैप्टर सां गॾु आख़िर में ॾिनल
बबिलियोग्राफी बि मूंखे तमामु घणी मुफ़ीद लॻी, जो सिंध ते लिखियल सिंध तोड़े मुल्क खां ॿाहिरि किताबनि जी मुफ़सल लिस्ट मिले थी। सिंधु जे किनारनि ते लिखियल वेद तोड़े सिंध मथां आर्यन जी हुक्मरानी जो दौरु 325 क़बल मसीह में सिंध मथां एलेक्जेंडर सिकंदर आज़म जी काह जो अहवालु पिणु मिले थो। सिकंदर आज़म जो सिपह सालार चवंदो हो त सिंध सॼी इंडिया जे इलाइक़नि खां अमीर देश आहे। हीअ किताबु अव्हांखे हिकु दिलचस्प हिकजहिड़ाई ॿुधाए थो त कीअं चच सिंध जे राय घराणे जी हुक्मरानी खे ख़तमु कयो, जेको दरअसल राय किंग जो मुलाज़िम थी आयो हो। साॻी तरह टालपुर पिणु जेके कल्होड़नि जा मुरीद हुआ ऐं बाद में जिन फ़ौज जूं वागूं संभालियूं, अॻिते हली कल्होड़नि ख़िलाफ़ु बग़ावत करे पंहिंजी हुकूमत क़ाइमु कयां। पर वक़्त सां गॾु सभु सिंध जे वजूद जो हिसो थी विया। अॼु जॾहिं सिंध में रहंदड़ असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर जिन इस्टेब्लिशमेंट सां मिली करे न सिर्फ़ु मुल्क में जमहूरियत खे हलणु न ॾिनो, पर सिंध खे गबा गबा करण जो को मौक़ो हथां नथा वञनि। संदन अहिड़ियुनि हरकतनि खे ॾिसी ताज़ो साईं कैसर बंगाली चयो आहे त जे कराची खे अलॻि सूबो बणायो वियो त इहो हिकु नओं इसराइल हूंदो। किताब जी हिकु ख़ूबी इहा बि आहे त हीअ कहाणी सिंध खे क्रोनोलॉजिकल आर्डर में ॾिसी ऐं पेश करे थी। किताब पढ़ंदे अव्हांखे लॻंदो त लेखक जी घणी दिलचस्पी सिंध जे हवाले दौर में आहे। सिंध जेको असांजो हज़ारे सालनि खां वतन आहे, उन सिंध जी पाकिस्तान में शमूलियत ऐं नए मुल्क जी आज़ादी जे सफ़र में जेको सिंधी माण्हुनि भोॻियो आहे, उन जा पिणु मुफ़सल तफ़सील अव्हांखे मिलंदा, जंहिंखे डॉक्टर मक़बूल सिंधियुनि सां थियल अपार्थाइड कोठे थो। हिन किताब में सिंध सां जेको गुज़िरियल 75 सालनि खां थींदो अचे थो आमरियती दौरनि जो अहवालु, सिंधी क़ौमपरस्त सियासत जी शुरूआति 1960 जे ॾहाके में आयल सुजाॻी, शागिर्दनि जी जदोजहद, तनज़ीमनि जो ठाहिण ऐं सियासी अॻवाननि तोड़े अदीबनि जे बार बार जेल में वञण जा अहवाल लिखियल आहिनि। हीअ किताबु छाकाणि त सिंध जी न रुॻो सियासी तारीख़ जो हिकु तारुफ़ आहे, पर तहज़ीबी इर्तिक़ा गुज़िरियल 5000 सालनि जे दौर बाबति मौजूदु लॻभॻि समूरनि हवालनि खे मेड़े गॾु करे थो। तंहिं करे उन्हनि मुख़्तलिफ़ दौरनि जे सियासी तहरीकनि जो तजियो पेश नथो करे, बल्कि उन्हनि समूरनि किरदारनि जो तारुफ़ ऐं जदोजहदनि ते रोशनी विझे थो, जिन सिंध जे नाले सुञाणप ऐं उन लाइ थींदड़ जदोजहद खे ज़िंदा रखियो आहे। मां हिन किताब खे बि गॾियल जदोजहद जो हिसो ऐं कड़ी सम्झां थो, छो त सिंध जी तारीख़ खे अक्सर फ़ातिहनि ॿाहिरें कब्ज़ागिरनि बयानु कयो आहे। डॉक्टर मक़बूल धरती जाओ आहे त पंहिंजे हज़ारे सालनि खां वजूद रखंदड़ वतन जी कहाणी खे बयानु कयो आहे, जंहिं खेसि जस हुजे। हिन दौर जदीद में तव्हां खां को पंहिंजो तोड़े परायो इहो पुछे त छा सिंध छा आहे, उनजो तारुफ़, उनजे केस ऐं उनजी दर्द कथा छा आहे, त खेसि डॉक्टर मक़बूल हालेपोटे जो हीअ किताब पढ़ण लाइ ॾियो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक मुश्ताक राजपर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा अॼु सिंध दोस्त, इंसान दोस्त, खरे सचे ऐं ॾाहे शख़्स राम जेठमलाणी जो जनम ॾींहुं आहे। राम जेठमलाणी उहो शख़्स आहे जेको शिकारपुर जी तबाही ते लुड़क लाड़े वेठो हो। संदसि शख़्सियत बाबति असीं अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था ख़ूबसूरत लेखक सैयद ग़ुलाम शाह जो लिखियल ख़ूबसूरत लेख। हिन सिंध दोस्त, इंसान दोस्त, खरे सचे ॾाहे बहितरीन दिलि दिमाग़ जे मालिक, आला पाए जे क़ानूनदान, गुफ़्तार जे धणी, मुदलिल, वाज़े ऐं वणंदड़ अंदाज़ सां ॻाल्हि रखंदड़, उसूल परस्त, बहादुर ऐं बहितरीन इंसान सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात 1987 में बम्बई में संदसि ऑफिस में थी। वॾी सिक, उकीर, प्यार ऐं पंहिंजाइप जे अहिड़े अंदाज़ सां मिलियो जहिड़ो कर वरिहनि जो वाक़ुफ़ु हुजे। सिंधी रिवायती तरीक़े सां भरे भाकुर पाताईं, वेहण शर्त पुछाईं त सिंध जा कहिड़ा हाल आहिनि, मुंहिंजी शिकारपुर कीअं आहे। लखीदर, हाथीदर, हज़ारीदर, सवीदर, स्टोर्ड गंज
सिक पुल, घंटा घर, ढक बाज़ार, शाही बाग, हुसैन वकील जो बाग, सिंध वाह, ख़ैराती अस्पतालनि, ख़ानगी स्कूलनि, लाइब्रेरियुनि जी कहिड़ी हालत आहे। ॿुधो आहे असांजी लॾ पलाण खां पोइ असांखे यादि कंदे शिकारपुर उजड़ी वई आहे। हीअ आलियुनि अखियुनि ऐं भरियल आवाज़ सां मुसलसिल ईअं पुछंदो रहियो जीअं को वरी न पुॼाणा विछड़ियल पंहिंजे क़रीबी अज़ीज़नि लाइ पुछंदो हुजे। ज़ाती ज़िंदगी लाइ ॿुधायई त सेप्टेम्बर जो महीनो मुंहिंजी ज़िंदगी में तमामु घणी अहमियत रखंदड़ आहे। जो हिकु त मां 14 सेप्टेम्बर 1923 ते शिकारपुर में पैदा थियो आहियां। ॿियो त मुंहिंजी ज़िंदगी जा वॾा कम इन महीने में थिया आहिनि। हुन ॿुधायो त नंढी उमिरि में तालीमी ॾाका स्पीड सां चढ़ियो, डबल प्रमोशन वरिताई जो शायदि खेसि ज़िंदगी जा अहम कम करणा हुआ। 13 सालनि जी उमिरि में मैट्रिक ऐं 17 सालनि जी ॼमार में LLB पास कयाई। उन वक़्तु बार काउंसिल जे रूल्स मूजिबि वकालत करण लाइ उमिरि 21 साल हुई। हुन ज़िंदगी जो पहिरियों केस पंहिंजो विढ़ियो ऐं खटियो। हुन उन बार रूल्स में तब्दीली आणण लाइ सिंध चीफ कोर्ट में पटिशन दाख़िल करे पाण चीफ जज वटि आर्ग्यूमेंट कयाई, जंहिंमें हुनजो मौक़िफ़ हो त जॾहिं हुन लॉ पास कयो त हुनजे पीउ माउ खे इहा ख़बर न हुई त पुटु पास थियण खां पोइ बि बेरोज़गार रहंदो। 4 साल खेनि इंतज़ारु करणो पवंदो। मां त पंहिंजे तरफ़ां जल्द ख़िदमत करण जे जज़्बे तहत महिनत करे बम्बई यूनिवर्सिटी मां फर्स्ट डिवीज़न में LLB पास कई आहे। उन करे मुंहिंजी महिनत ऐं जज़्बे जो क़दुरु कंदे बार रूल्स रिलैक्स करे ऐं वकालत करण जी इजाज़त ॾिनी वञे। जज साहिब आर्ग्यूमेंट खे साराहियो, पर जजमेंट ॾियण बजाए बार खे चयो त रूल्स एक्सप्लेशन करे हुनखे वकालत करण जी इजाज़त ॾियो। बार त इजाज़त ॾिनी, पर जीअं त उमिरि 17 साल हुई, माइनर हुअण सबबि साल इंतज़ारु करणो हो। वांदो वेहण बजाए 1 साल पंहिंजे प्यारे स्कूल नेवारा स्कूल शिकारपुर में पढ़ायो, जितां ई मैट्रिक पढ़ियो हो। कुझु वक़्तु सखर ऐं पोइ पंहिंजे दोस्त AK बिरोही सां गॾु कराची में लॉ फर्म ठाही वकालत शुरू कयाई। फेबरवरी 1948 में हिंदुस्तान खां आयल धारी इंतिज़ामिया जी मदद सां सिंध जे शहर ते कब्ज़ा करणु शुरू कया। ख़ुसूसन कराची में वॾा वॻोड़ ऐं फ़साद करे धरती धड़ियुनि खां पंहिंजा आबाणा कख, महलनि जहिड़ा घर, कारखाना, मिल्कियतूं ऐं नौकिरियूं ज़बरदस्ती खसियूं वियूं। अयूब खोड़ो वॾो वज़ीर हूंदे काफ़ी मज़ाहिमत कई, पर वज़ीर अज़म लियाकत अली ख़ान जी ख़्वाहिश ऐं ॾाढा ई ॾाढो कुझु बि करे न सघियो। पंहिंजे शहर कराची में सिंधी हिंदू बेयारो मददगार हुआ। हालतुनि खे कंट्रोल खां ॿाहिरि ॾिसंदे AK बिरोही ॾुखोयल दिलि सां हिंदुस्तान वञण जी सलाह ॾिनी। उन तरह बम्बई पहुतुसि। पैसो न हुअण करे ॾाढी तंगी रही। कुझु वक़्तु मुहाजिर कैंप में रहियसि। लॉ प्रैक्टिस लाइ आफ़ीसी स्टाफ ऐं ॿिया लवाज़मात न हुजण करे वकालत में न पिए हली। अहिड़े ॾुखे वक़्त में वरी बि पंहिंजो यार AK बिरोही कमायो। हुन एतिरा पैसा मोकिलिया जो आफ़ीस, घर ऐं गाॾी आराम सां वठी सघियसि ऐं वकालत इस्टेब्लिश थी। 1953 में गवर्नमेंट लॉ कॉलेज बम्बई में प्रोफेसर थी ग्रेजुएट ऐं पोस्ट ग्रेजुएट शागिर्दनि खे पढ़ाईंदो हुअसि। पढ़ाइणु मुंहिंजी हॉबी आहे, जो अॼु सुधो पढ़ाईंदो आहियां। पंहिंजी महिनत ऐं कोशिश सां अॼु हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉ फर्म जो ऑफिसूं आहिनि। सिंधी ॿोली खे हिंदुस्तान जी क़ौमी ॿोली बणाइण लाइ क़ानूनी वेढ़ विढ़ी ऐं कामयाबु थियसि। जो हिन वक़्तु सिंधी हिंदुस्तान जी क़ौमी ॿोली मां हिकु आहे। सिंधी माण्हुनि खे सिंधीअ जे बुनियाद ते इकठो करण लाइ भरपूर कोशिशूं कंदो रहंदो आहियां। सिंधी ज़ुबान, कल्चर ऐं अदब जे वाधारे लाइ हर क़िस्म जी हर वक़्तु मदद लाइ तयारु रहां थो। ग़रीब, लाचार, बेपहुचे, मज़लूम माण्हुनि जी मुफ़्त क़ानूनी ऐं ॿी हर तरह जी मदद लाइ हर वक़्तु हाज़िर हूंदो आहियां। अमली सियासत जी शुरूआति 1970 में उल्हासनगर मां आज़ादु उम्मीदवार जी हैसियत में कई। उन इलेक्शन में त कामयाबु न थियसि, पर अमली सियासत जो सुठो तजुर्बो थियो। 1975 खां 1977 ताईं कांग्रेस गवर्नमेंट तरफ़ां मुल्क में लॻल एमरजेंसी जे दौरे में इंडिया बार एसोसिएशन जो सदर हुअण करे वज़ीर आज़म मैडम इंदिरा गांधी सां शदीद इख़्तिलाफ़ रहिया।
जमहूरियत ऐं अवामी हक़नि लाइ सियासी ऐं क़ानूनी विढ़ंदो रहियसि। उन करे कुझु वक़्त लाइ तुरम यात्रा करणी पई। आज़ादु थियण खां पोइ कैनेडा हलियो वियसि। एमरजेंसी ख़तमु थियण खां पोइ वापसि अची वॾे ज़ोर शोर सां वकालत ऐं सियासत शुरू कई। 1980 में आम चूंडनि में बम्बई में इलेक्शन खटी। उन ज़ाती ॻाल्हियुनि खां अलावा सियासत, सक़ाफ़त, अदब, तारीख़ ऐं जुडिशरी ते बि मुख़्तसर कचहरी थी। राम जेठमलाणी सां ॿी मुलाक़ात 17 मई 2001 ते वाशिंगटन में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे प्रोग्राम में थी। राम सां चौथी मुलाक़ात बि लंडन सेमिनार में थी। हिन प्रोग्राम में मूंसां गॾु जलाल महमूद शाह पिणु हो। हुन जॾहिं वकालत शुरू कई त हिंदुस्तान जो सभ खां निढी उमिरि वारो वकील हो ऐं आख़िर में समूरे हिंदुस्तान में सभ खां वॾी उमिरि वारो सीनियर तरीन वकील रहियो। सभु कुझु करण जे बावजूदि संस ख़्वाहिश मूजिबि सिंध खे जीअं ॾिसणु थे चाहियाई ॾिसी न सघियो ऐं आख़िरकार संस चवणी मूजिबि ज़िंदगी जे अहम महीने यानी सेप्टेम्बर जंहिंमें ॼाव बि हो, उन महीने जी 8 तारीख़ 2019 ते असां सभिनी खे पंहिंजो ख़ूबसूरत यादूं ॾेई पंहिंजो वारो वॼाए दिल्ली खां परवाज़ करे अणॾिठे सफ़र ते रवानो थी वियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सैयद ग़ुलाम शाह जी लिखियल ख़ूबसूरत लिखणी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था सिंध लाइ जा खोड़ींदड़ सुहेल अबड़े जो लिखियल लेख, जंहिंजो उनवान आहे मुंहिंजो ज़ाती ऐं क़ौमी सफ़र। मुंहिंजे निढपिण जो ख़्वाबु हमेशह मेडिकल जी तालीम हासिल करण जो हो। उन मक़सद लाइ मैट्रिक में मेडिकल सब्जेक्ट खयां। इंटर पिणु मेडिकल में ई पास कयमि, पर पोइ हालतनि सबबि मेडिकल जी पढ़ाई जारी न रखी सघियसि। कॉमर्स में ग्रेजुएशन ऐं जेल मां इम्तिहान ॾेई मास्टर सिंधी में पास कयो। आख़िरकार बरतानिया हुकूमत मूंखे मौक़ो ॾिनो आहे त पंहिंजे निढपिण जो ख़्वाबु पूरो करियां ऐं मेडिकल तालीम मुकमल करियां। हीअ सिर्फ़ु महिनत ऐं जदोजहद सां मुमकिन थियो। हिते इहो ॿुधाइण बि ज़रूरी आहे त यूके जी कंहिं बि यूनिवर्सिटी में दाख़िल थियण लाइ इंटरनेशनल इंग्लिश लैंग्वेज टेस्टिंग सिस्टम पास करणु लाज़मी आहे। जंहिंखां सवाइ कंहिं बि मुल्क जी डिग्री हिते क़बूल न कई वेंदी आहे। जेको बि शागिर्द यूरोप या ॿाहिरे मुल्क में तालीम जारी करणु चाहे थो, उन लाइ अंग्रेज़ी ॿोली जी महारत साबित करणु शर्त आहे। उन लाइ मूंखे महिनत करे उहा टेस्ट पास करणी पई। आख़िरकार महिनत, कोशिशनि ऐं क़ुर्बानीनि खां पोइ मूंखे ख़ुशी सां ॿुधाइणो आहे त अॼु मूंखे बरतानिया में मेडिकल यूनिवर्सिटी में दाख़िला मिली वई आहे, जेको मुंहिंजे निढपिण जे ख़्वाब जे मुकमिल थियण जो पहिरियों क़दम आहे। क़ौमी तहरीक में शुरूआत 1997 खां हींअर ताईं जारी। क़ौमी तहरीक में सरगर्म थियण खां पोइ मूंखे जस्कम ज़िले साउथ कराची जो सदर चूंडियो वियो। उन वक़्तु सिर्फ़ु कराची साउथ जा 4-5 यूनिट हुआ, पर मूं ऐं ज़िले बाडी जी महिनत सां 27 यूनिट क़ाइमु कया ऐं सॼे ज़िले खे मुतहरिक कयोसीं। उन वक़्तु जस्कम जो मरकज़ी चेयरमैन शहीद बशीर ख़ान कुरैशी ऐं जनरल सेक्रेटरी सईं अब्दुल वाहिद आरिसर हुआ। मुंहिंजे साथ में क़ौमी अॻवाननि ऐं क़ौमी कारकुननि जहिड़ोकि ख़लील अंसारी, ज़ाकिर खत्री, नूरुद्दीन जमाली, मोहम्मद ख़ान शेख, सतार कलवड़, आशिक़ सुमरो, ज़फ़र कोरेजो, निसार लाखेर, जावेद चाचड़, साईं ज़ुल्फ़कार सुमरो, रहमतुल्लाह मरी, मामा सिद्दीक़ मला, रिहान होलाणी, शरीफ़ होलाणी, डॉक्टर अज़ीज़ सुमरो, शहीद सराय कुर्बान खुहावड़, शहीद हकीम नोतियार, शहीद दिलबर मीराणी, शहीद ज़ुल्फ़कार कोलाची, अशरफ हिमायती, जुमन हिमायती, पुनल लाड़क, बशीर ख़ासखेली, मसूद शाह, सैयद परेल शाह, नईम मंदरो, ज़ुबैर लाखो, मरहूम अबू उबैद सोलंगी, उमर अदा हिंगोरो, जानी शाह, अब्दुल सत्तार भट्टी, याकूब भट्टी, रियाज़ कलहड़ो, एजाज़ बाग़ी, अज़ीम राहिमो, अब्दुल रज़ाक हिंगोरो ऐं केतिरा ई ॿिया दोस्त शामिल हुआ। उन्हनि सां गॾिजी कराची खे क़ौमी तहरीक जो मज़बूत क़िलो बणायोसीं। जस्कम खे मुतहरिक करण दौरान मूं ते केतिरा ई केस दाख़िल थिया। जेल वियुसि, टार्चर सेल काटिया ऐं डिघी
मफ़रूरी बि बर्दाश्त कई। पोइ बि क़ौमी कमु जारी रखियो। कराची यूनिवर्सिटी में बैचलर कॉमर्स मुकमिल कई। बाद में जस्ट डॉक्टर सफदर सरकी जी क़यादत में कराची डिवीज़न जो सदर मुंतखब थियसि। कराची जे 6 ज़िलनि में क़ौमी साथियुनि सां गॾु कमु कयोसीं, जिन में पुनहल लाड़क, गदा कंगो, शहीद परेल शाह, शहीद ज़ामिन शाह, आगा शाह ज़मा, परवेज़ किरियो, शहीद सोबल डहर, शहीद यामीन चाचड़, ज़ुबैर लाखो, अज़ीम राहिमो, मसूद शाह ऐं ॿियनि केतिरनि दोस्तनि सां गॾिजी क़ौमी तहरीक खे अॻिते वधायोसीं। 1 साल जेल में रहण खां पोइ वकील मरहूम अब्दुल वहीद कटबर जी कोशिश सां 13 कूड़नि केसनि मां बाइज़त बरी थियसि। जस्त जी मरकज़ी इलेक्शन में मूंखे मरकज़ी फिनांस सेक्रेटरी चूंडियो वियो। पोइ शफ़ी करनाणी सां गॾु मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन चूंडियो वियो। उन वक़्तु क़ौमी कारकुननि जे जबरी गुमशुदगियुनि ऐं क़त्ल ख़िलाफ़ हैदराबाद में वॾो धरणो हयोसीं। शफ़ी करनाणी जी शहादत मूं लाइ वॾो धकु हो, पर मूं दोस्तनि सां गॾु उन ॾुख खे क़ौमी तहरीक जी तवानाई में तब्दील कयो। सॼी सिंध में हड़ताल जी काल ॾेई क़ौमी तहरीक खे अञा वधीक मुतहरिक कयोसीं। रियासती दबाव ऐं बार बार छापनि खां पोइ मूंखे जलावतनी इख़्तियार करणी पई। मलाइशिया वियासीं। पोइ जस्ट इंटरनेशनल कमेटी ठाही वई, जिते मूंखे चीफ ऑर्गेनाइज़र चूंडियो वियो। ज़ुबैर लाखो ऐं जानी शाह साथ में हुआ। असां ऑस्ट्रेलिया ऐं ॾखण अफ्रीका में जबरी गुमशुदगियुनि ऐं क़ौमी कारकुननि जे चचिरियल लाशनि ख़िलाफ़ एहतजाज कराया। 2021 में जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जो बुनियादु विधो। सिंध तोड़े परॾेह में वॾा ऐं भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराया। 2023 अक्टूबर में मां लंडन शिफ्ट थियसि ऐं हिते बि एहतजाज ऐं क़ौमी प्रोग्रामनि जो सिलसिलो जारी रखियो। मुंहिंजो सफ़र इल्म, क़ुर्बानी, जदोजहद ऐं क़ौमी काज़ सां वाबस्ता रहियो आहे। मुंहिंजी कोशिशि आहे त सिंधी क़ौम जी आज़ादी लाइ जदोजहद खे अॻिते वधाईंदुसि ऐं पंहिंजे क़ौम जे ख़्वाबनि खे आलमी सतह ते सचाई बढ़ाईंदुसि। ऐं आख़िरकार मुंहिंजे नंढपिण जो ख़्वाबु मेडिकल तालीम हासिलु करणु बरतानिया में यूनिवर्सिटी में दाख़िला हासिलु करे मुकमिल थियो, जेको मुंहिंजी ज़िंदगी जो हिकु अहम संग मील आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक सुहेल अबड़े जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन